बोल गुरु नानक देव की जय। साईं लैणा राम साहिब की जय। साईं लाला राज साहिब की जय। पूज्य माता साहिब की जय। पूज्य अम्मा साहिब की जय। परम पूज्य दादी साहिब की जय। सर्व संतन महात्माओं की जय। और बड़ी प्यारी साथ संगत सबने के ओम शांति। हली जो सवार बाबा सत्संग में। हली जो सवार बाबा सत्संग में। सत्संग में बाबा रंग में। सत्संग में बाबा रंग में। हली जो सवार बाबा सत्संग में। हली जो सवार बाबा सत्संग में। सत्संग इनके छाया। सत्संग इनके छाया। सजा मेल है घन का मारा। सजा मेल है घन का मारा। व्यापी लखत हजार बाबा सत्संग में। व्यापी लखत हजार बाबा सत्संग में। सत्संग में बाबा रंग में। सत्संग में बाबा रंग में। हली जो सवार बाबा सत्संग में। हली जो सवार बाबा सत्संग में। आप अंदर जाके कौन आए। आप अंदर जाके कौन आए। कदम तेरे अच्छे तो खाए। कदम तेरे अच्छे तो खाए। दिया खबर दुआर बाबा सत्संग में। दिया खबर दुआर बाबा सत्संग में। सत्संग में बाबा रंग में। सत्संग में बाबा रंग में। हली जो सवार बाबा सत्संग में। हली जो सवार बाबा सत्संग में। जो भी आयो तो भी कर दो। जो भी आयो तो भी कर दो। पूर कपट माँ कुछ न वरन दो। पूर कपट माँ कुछ न वरन दो। घड़ी पलक दिखार बाबा सत्संग में। घड़ी पलक दिखार बाबा सत्संग में। सत्संग में बाबा रंग में। सत्संग में बाबा रंग में। हली जो सवार बाबा सत्संग में। हली जो सवार बाबा सत्संग में। ओम नाम लीजिए ही आए। ओम नाम लीजिए ही आए। सब कहेंगे पीछार पहुँचाए। सब कहेंगे पीछार पहुँचाए। केवट बनो कर धार बाबा सत्संग में। केवट बनो कर धार बाबा सत्संग में। सत्संग में बाबा रंग में। सत्संग में बाबा रंग में। हली जो सवार बाबा सत्संग में। हली जो सवार बाबा सत्संग में। है यादायव कुबेर समायव। है यादायव कुबेर समायव। आज कोट चरते दया जुगायव। आज कोट चरते दया जुगायव। सद्गुरु मेरा रंग जय जयकार
बाबा हिन रंग में वाह सत्संग में बाबा हिन रंग में हली अचो हिक बार बाबा सत्संग में हली अचो हिक बार बाबा सत्संग में। बोल सतगुरुदेव भगवान की जय। देखो भगत सच्ची भावना का भगवान जो सिमरन थो करे तंहिंखे भगवान हिक पल लाइ बि नथो विसारे। जेको सच्ची भावना सां सिमरन करे उनखे भगवान हिकु पल बि न विसारे। भगवान न विसारे इन खां वधीक असांखे कुझु खपे? हिकु पल बि न विसारे। हूअं त असांखे हिकु पल बि न विसारणु खपे भगवान खे, पर जेको सच्ची भावना सां असां ख़ाली हुनजो ध्यानु कयूं। ध्यानु बि केतिरी देरि कंदासीं? सुबुह जो ऐं राति जो। सॼो ॾींहुं थोरी असां ध्यान में वेही रहंदासीं, पर 2 टाइम इहे सुबुह जो ऐं राति जो बि टाइम कढी असां भॻवान जो सच्ची भावना सां दिलि सां श्रद्धा सां ध्यानु कयूं न त भॻवानु असांखे सॼो ॾींहुं संभाले, हिकु पल बि न विसारे। इहा केॾी वॾी कृपा आहे भॻवान जी। उहा पाइणु चाहियूं त ध्यानु कयूं, सिमरन कयूं भॻवान जो। जेकॾहिं तोखे पको विश्वास थी वेंदो त मालिक मूंखां हिकु पल लाइ बि अलॻि न आहे त पोइ डपु कॾहिं बि न थींदई। उहो त डपु थींदो ई कोन्हे नी। मालिक जो सदाईं गॾु हुजे, हू गॾु आहे, पर असांखे उहो विश्वास कान्हे, अनुभव नथो थिए। असांखे उहा पक थी वञे नी त मालिक मूंसां गॾु ई आहे त पोइ डपु थिए ई न कंहिंजो बि। पोइ ख़ाली उन जो ई डपु थिए न, उहो गॾु आहे त मां सभु सुठो ॻाल्हायां, मिठो ॻाल्हायां, सभिनी सां सुठो हलां, सुठो वहिंवार कयां, कुझु ख़राबु कर्म न कयां, पाप न कयां। मालिक खे गॾु सम्झंदासीं त पोइ अहिड़ा वीचार ईंदा त पोइ ॿियनि जो भउ थींदो ई कोन। हू त गॾु आहे ई असां सां, असांखे उहो विश्वास रखणो आहे, पक रखणी आहे। प्रभु सर्वव्यापी आहे, खेसि गुरमुखता सां ही प्राप्त थी सघिजे। आहे सर्वव्यापी, पर गुरमुखता सां उहो प्राप्त थींदो आहे। असां गुरमुखनि जा गुण पाण में धारण कयूं। गुरमुखनि जा गुण कहिड़ा हूंदा आहिनि कि कंहिंजो बि हिकु त मन न ॾुखाईंदो, दिलि कंहिंजी ॾुखाईंदो न। गुरमुख जेको हूंदो ऐं गुरूअ जे चवण सां हलंदो, उन जी आज्ञा जो पालन कंदो, जेके शास्त्रनि में वचन निकिरंदा उहे खणंदो, उहे ग्रहण कंदो ऐं सभिनी सां हिकु जहिड़ो वहिंवार कंदो। इहे गुरमुखनि जा गुण आहिनि। संतोष, धीरज, निमिरता, निअठाई, इहे सभु गुण पाण में ग्रहण करणा आहिनि। इहे गुरमुखता जी निशानी। जेको उहो आहे त सर्वव्यापी, सभिनी में आहे, सभिनी हंधि आहे, हींअर बि सभिनी हंधि वेठो आहे। पर गुरमुखनि खे मिले थो न असां मनमुख, त असांखे नथो ॾिसणु अचे। साईं लालाराज हिकु दफ़ो ट्रेन में अचनि पिया नी, ॿुधायो थी मां इलाही दफ़ा, असां सफ़ा नंढियूं हूंदा हुआसीं, पोइ ट्रेन में अचनि पिया। अॻे लोकल ट्रेनूं हूंदियूं हुयूं, इहे कॾहिं रिज़र्वेशन त कराए कोन ॾिनोसीं, पाण ई ईंदा हुआ। हिकु दफ़ो अचनि पिया त ॾाढी गर्दी गाॾीअ में, टिकेट कयल न। त आया गोंडल पहुता न त असांखे ॿुधाइनि पिया त गाॾीअ में ॾाढी गर्दी हुई। हेठि पट ते उहो काकूस जे पासे में वेठा हुआसीं। माण्हू जेके चढ़नि पिया अचनि, लहनि पिया, चढ़नि पिया त लताड़ींदा पिया वञनि। घर जे पासे में थियो न, जेके चढ़ंदा उहे बि लताड़नि, जेके लहनि उहे बि। त असां पिया चऊं साईं पोइ तव्हां वटि ॾंडो जो पोइ ॾेखारियो न नी, लताड़ियुनि में पिया त टहिक पिया ॾियनि। चवनि पिया हा हणा न नी ॾंडो। असां चऊं पिया असां ईअं पिया सम्झूं असांजी ॻाल्हि दिलि सां साईंअ खे लॻे थी, वणेनि थी असांजी ॻाल्हि। त चई मां बि चवां पियो ॾंडो हणां,
पर हीअं जो मथे निहारियो त मार भेणा सभिनी में अंतर्यामी वेठो आहे। पोइ डंडो कंहिंखे हणा? हुननि जी अहिड़ी समदृष्टि, हू सभिनी में ॾिसनि पिया अंतर्यामी। चए तो आहे सर्वव्यापी, पर असांखे ॾिसणु नथो अचे। सभिनी में आहे त सही न उहो ई। अनेक रूप हू धारे ऐं असां वटि अचे थो। हरदम हाज़िर आहियो लहिणा राम साईं, लखे न रूप तुंहिंजा सवे स्वरूप तुंहिंजा, आहिनि अनूप तुंहिंजा। हू हरदम हाज़िर आहे जिते किथे आहे। सफल में सफल धन उहो आहे जेको परमार्थ में ख़र्च कयो वञे। सफल में सफल धन उहो आहे जेको परमार्थ में ख़र्च कजे। ॿियनि जे लाइ जेको ख़र्च कजे, पंहिंजे लाइ न। पंहिंजे लाइ खणी लख करोड़ ख़र्च कनि, उहो सफल कोन्हे। जेको ॿियनि जे लाइ ख़र्च कंदासीं उहो सफल। हिकिड़ो सेठ हो, वॾो शाहूकार, ॾाढो शाहूकार हो। 60 सालनि जो थी वियो, ॿई ज़ाल मुड़ुस 60 सालनि जा, पर हिननि खे औलाद कोन हुई। ॿियो त सभु सुख हुअनि, पैसो ॾाढो हो। हाणे शाहूकार हो त सभु उपाव बि कया वई, जेके थींदा आहिनि वैद्य हकीम डॉक्टर सभु हिन करे चुको हो, पर तॾहिं बि हिनखे सफलता मिले ई न। नेठि आख़िर हिमत हाराए वेही रहियो। हिकिड़े ॾींहुं हिनखे हिकु गुरूअ जो सिख कढियो त चएसि थो हाणे ॿियो सभु त करे चुको आहे, मां जेको कमु चवां उहो कंदे। चईसि चओ कंदुसि, पर हाणे 60 साल उमिरि थी वई आहे, हाणे छा मूंखे पुटु ॼमंदो? हिन खां पोइ ॼमंदो त मां कहिड़ा सुख वठंदुसि? चईसि पर मां जेको चवां उहो कर त सही, हिकु दफ़ो त कर। ॿियो त हेॾो कयो अथई न? चईसि हा कयो त आहे। चईसि चओ भले। चईसि गुरु रामदास साहिबान अमृतसर में तलाउ था कोठाइनि ऐं मंदर था ठाराइनि, तॾहिं अमृतसर अञा ठहे पियो सॼो शहर। उते तूं शेवा वञी कर, पोइ मतां तोखे पुटु ॼमई। चईसि मतां माना पक न नी? चईसि ॾिस उहो मर्ज़ीअ जा मालिक, हा बि कनी ऐं न बि कनी, उहो मां न चई सघां, पर तूं शेवा कर। चईसि हाणे हेॾो ॿुधायो अथई त कुझु त अहिड़ो उपाउ ॿुधाए जो हाज करे छॾे, न कनि ई न, अहिड़ो उपाउ मूंखे ॿुधाए। चईसि अहिड़ो बि? चईसि त पोइ उहो ॿुधाए न जो न करे ई न सघनि, मूंखे हाज कनि। चईसि त पोइ तूं आहे न संगत खे ख़ुशि कर। संगत खे ख़ुशि कंदे नी त गुरु रामदास पाण ई ख़ुशि थी वेंदे। संतनि खे संगत ॾाढी प्यारी हूंदी आहे। भले हाणे ॿिए हंधि रहंदो, अमृतसर में जो अचे त हिनखे घरु खपे, उते अची रहियो, पंहिंजो शहर छॾे ऐं अमृतसर में रहियो अची पंहिंजो घरु वठी। रोज़ शेवा करणु वेंदो। चए पियो हाणे कहिड़ी शेवा खणा जेका संगत जी शेवा लेखिजे। त उते लंगर रोज़ थींदो, हिन काठियुनि जी शेवा खणी पाण सॼो ॾींहुं जंगल में काठियूं करणु वेंदो। 2 भरियूं खणी ईंदो, हिकु वॾी भरी ॾींदो लंगर में ऐं नंढी भरी रखंदो पंहिंजे घर। रोटी पंहिंजे घर खाईंदो, लंगर में न खाईंदो। चवंदो लंगर में खाईंदुसि त पोइ इहा शेवा न थी। हे रोज़ ईअं कंदो। हुन सिख न सम्झाए छॾियो हुअईंसि त तूं संगत जी शेवा कंदे न त
गुरुजन पाण ई तो वटि ईंदई या तोखे सॾु कराईंदई। तूं गुरुजन खे चइजां न। हे गुरुजन वटि वेंदो ई कोन हो। सॼो ॾींहुं जंगल में काठियूं करे ऐं बसि लंगर में ॾेई अचे ऐं पंहिंजे घर में हिकु भरी खणी वञे। हाणे घर हुआ ख़ाली 2 ॼणा त रोज़ु एॾियूं काठियूं त हिननि खे खपनि न, पर ॿियूं जमा कंदो वेंदो, रखंदो वेंदो। लंगर में बि इलाही वॾी भरी खणी ईंदो त उते बि पयूं हूंदियूं, खोट कान हूंदी हुई। पहिरियों हे जॾहिं आयो नी त चौधारी निहारे पियो त मां कहिड़ी शेवा भई कयां, त ॾिठई त हिते काठियुनि जी ॾाढी खोट आहे। काठियूं करण माण्हू घटि वेंदा हूंदा, महिनत आहे उन में। पोइ हिन काठियुनि जो कमु खयो ऐं मन में हिनखे रोज़ ईअं थींदो हो त हिकु ॾींहुं त अहिड़ो ईंदो न जो गुरुजन मूंखे सॾु कराईंदा। उहो ॾींहुं ज़रूरु ईंदो। चङा महीना थी वियसि, न को गुरुजन जो दर्शन करण वञे, न को गुरुजन घुराइसि। हिकिड़े ॾींहुं अची बरसाति पई। बरसाति बि चए अॼु न पवां त कॾहिं पवां। लंगर में जेके काठियूं पयूं न उहे सभु पिसी वयूं। ॿाहिरि जंगल में बि पिसियल हुजनि, काठियूं अचनि थियूं। सिख शेवक जेके हुआ विया साहिबनि वटि, काठियूं कोन्हनि, लंगर कीअं कयूं? किथे त हूंदियूं न, घरनि मां खणी अचो जंहिंजे घर हुजनि। कंहिंजे घर 2, कंहिंजे घर 4, किथे हुयूं बि कोन। सीउ बि ॾाढो अची निकितो। साहिब चवनि शेवकनि खे, सिखनि खे सीउ बि ॾाढो थो पए, कीअं मां उन्हनि जी रक्षा कयां? काठियूं हुजनि त एॾियूं टुकर टुकर ते ॿारे ऐं भई ताप कनि, हथ सेकनि, पर काठियूं एॾियूं अचनि किथां? ऐं हिन सिख जे घर काठियूं पयूं हुयूं इलाही, चङियूं भरियूं गॾु थी वयूं हुअसि। हे डुक पाए ऐं वियो। भई ज़ाल मुड़ुस शेवा कंदा। ज़ाल खे चई हल, अॼु उहो ॾींहुं अची वियो अथई, जल्दी कर, वारो कर। विया घर, काठियूं जेके हुअसि सभु खणी आयो। ऐं मां सभु जेके सिख शेवक हुआ सीउ पिया ॾकनि ॾाढो। सॼे मैदान में टुकर टुकर ते हिन उहे काठियूं ॿारियूं, 2-2 करे। सभु हथ सेकण वेही रहिया, सभिनी खे आनंद अची वियो। हाणे रही लंगर जी ॻाल्हि, हाणे काठियूं थी वयूं पूरियूं। हाणे लंगर कीअं करे? वरी हे घर वियो डुकंदो। घर जा जेके दरवाजा, दरियूं, हे चौकाठा सभु कढी आयो। अची ॾिनई लंगर में त हे ॿारियूं। लंगर चालू थी वियो। साहिब जो अंदरां निकिता, 2-3 शेवकनि सां सलाह मशवरो कंदा आहिनि न, भई छा कयूं हाणे। ॿाहिरि निकिता मीटिंग करे त ॾिठनि त सॼी संगत त आनंद में वेठी आहे ऐं हंधि हंधि बाहि पई थी ॿरे, काठियूं ॿरनि पयूं थियूं, माण्हू सेक पिया था वठनि। सीउ त आहे ई कोन। वरी विया लंगर में त ॾिठनि त उते लंगर बि चालू हो, रोटी कनि पिया। त उन्हनि खां पुछनि था त हे काठियूं किथां आयूं? हुयूं ई कोन, सभु आलियूं थी वयूं हुयूं काठियूं, आयूं किथां एॾियूं काठियूं? जो ॿाहिरि एॾो माण्हू वेठा आहिनि, ताप पिया था कनि ऐं ख़ुशि लॻा पिया आहिनि, भॼन पिया था ॻाइनि, काठियूं कंहिं आंदियूं? त उहे रसोया जेके हुआ न, उहे ॿुधाइनि था त हिते केॾा महीना थिया आहिनि त हिकिड़ा ज़ाल मुड़ुस आया आहिनि 60 सालनि जा, उहे शेवा कंदा आहिनि काठियुनि जी। उहे खणी आया आहिनि ॿारनि जेके ॿाहिरि ॿरनि पयूं थियूं। साहिबनि जो ध्यानु वियो उते रंधिणे में त दरियूं
दर चौकाठा सभु उहे पिया आहिनि। चईंसि हे ॾिनियूं अथई लंगर लाइ। ओॾे ॿाहिरि पूरियूं थी वियसि त हे लंगर लाइ ॾिनियूं अथई काठियूं। पंहिंजा दर दरवाजा वञी ऐं खणी आयो आहे। त साहिबनि चयसि हींअर ई सॾु करे चयोसि उन शेवक खे जेको हेॾी शेवा थो करे, हींअर ई सॾु करे चयोसि। सिख शेवक विया, सॾु करे आयसि। ॾाढो ख़ुशि थी वियो। साहिबनि चयसि तोखे जेको घुरणो हुजे उहो घुर, छा खपई? हाणे पंहिंजे उमिरि ॾे पियो न्यारे त हिनखे शर्म पियो अचे। 60 सालनि खां पोइ मां कीअं चवां त मूंखे पुटु खपे। हेॾी संगत वेठी हुई भरीअ सभा में, हिनखे चवण हिन उकले ई न पियो। चईसि बाबा मूंखे नाम दान खपे। ऐं साहिब सम्झी विया, हू त अंतर्यामी हुआ। चईसि तूं सुभाणे सोचे सम्झी ज़ाल सां सलाह करे पोइ ॿुधाइजां, तकड़ न कर। हे हली वियो घर। ज़ाल सां ॻाल्हि कई, ज़ाल खे चईंसि त हाणे त मां हिते शेवा कयां थो न, त हाणे मूंखे पुत्र जी इच्छा कोन अथई। हाणे मूंखे ईअं थो लॻे बसि हिते वेही पाण पंहिंजो जीवन सफल बणायूं। छा कंदासीं? त उहा चएसि थी त सालनि खां मूंखे इच्छा आहे, पंहिंजो हेॾो धन आहे त उहो कीअं सजायो थींदो, केरु उनखे संभालींदो? त हिकिड़ो पुटु त हुजे न, तूं घुरेसि। वई हाणे साम्हूं खां चवनि था छा खपई, पाण त चऊं न पिया केसि ताईं, पर हाणे चवनि था त पोइ घुरेसि। ठीकु आहे। ॿिए ॾींहुं आया ॿई ज़ाल मुड़ुस। साहिबनि चईसि चओ छा खपई? चईसि बाबा मां हक़ीक़त में हिते शेवा इन लाइ कई हुई त मूंखे पुटु खपे, पर हाणे मां जेका तव्हांजी शेवा कई आहे न, त मुंहिंजी उहा इच्छा ख़तम थी वई आहे। हाणे मूंखे काई बि इच्छा न रही आहे, पर मुंहिंजे ज़ाल खे इच्छा आहे त पुटु हुजे। साहिब था चवनिसि त तोखे हिन जन्म में त छा, पर कंहिं बि जन्म में पुटु लिखियल कान्हे, कंहिं बि जन्म में न। पर तो संगत जी एॾी शेवा कई आहे, मां तोते एॾो अॼु ख़ुशि थियो आहियां, एॾो ख़ुशि थियो आहियां। मूंखे 4 पुट लिखियल आहिनि, उन मां हिकु मां तोखे थो ॾियां। उहो पुटु बि अहिड़ो ॼमंदई जो पीढ़ियुनि सूधी हिन दर जी शेवा कंदो। ऐं हुनजो नालो रखजां भगतू। भाई भगतू ईंदो आहे न बांगन, भाई भगतू नालो उहो रखजांसि। त गुरु रामदास खे 3 पुट ॼावा न, पृथ्वी चंद ऐं गुरु अर्जन देव ऐं महादेव। 3 पुट ॼणनि, हुन भई 4 लिखियल हुआ। त जेको गुरु रामदास खे जे घर अचण वारो हुजे त उहो ॿार कहिड़ो हुजे। संगत एॾी गुरुअ खे प्यारी आहे, तॾहिं चयो अथनि गुरु बि ऐसा संगत एक बि ऐसा। पाण खां मथे दर्जो ॾिनो अथनि संगत खे। हुन कयो बि ईअं, संगत जी शेवा एॾी कई, घर जा दरियूं दरवाजा केरु वञी ऐं ॾिए छा? जेके अहिड़ी शेवा कंदा त उन्हनि खे छो न सभु मिलंदो। उन्हनि सां पोइ सदाईं गॾु हूंदा, उन्हनि जे मथां कृपा जी बरसाति हमेशह वसंदी रहंदी। अण लिखियो बि ॾेई छॾियनिसि, सोई पंहिंजो ॿार, माना केॾी आहे वॾी कृपा आहे। गुरु अहिड़ा कम कंदा आहिनि, पर अहिड़ा शेवक खपनि जंहिंजो एॾो पक्को विश्वास हुजे, एॾी श्रद्धा हुजे, जो दर्शन करण बि न पियो वञे, पाण ई घुराईंदा मूंखे।
इहा त हिकु वॾी ॻाल्हि आहे, साल रहे ऐं गुरूअ जो दर्शन न करे, ॾींहं राति ख़ाली शेवा, त पोइ अहिड़नि जा कम छो न थींदा। जेकॾहिं बरकत या बख़्शीश चाहीं थो त निमरता सां सतगुरनि जी शेवा कर। बरकत ऐं बख़्शीश चाहियूं त निमरता सां शेवा कर। सभु मिली वियुसि जेको कंहिं बि जनम में लिखियल कोन हुअसि त बि ॾिनसि। एॾी निमरता सां हुन बि शेवा कई। असांखे बि जे खपे, बरकत बि खपे, बख़्शीश बि गुरूअ जी खपे, कृपा खपे, त असां निमरता सां शेवा कयूं। भले थोरी कयूं पर पाण न ॼाणायूं, माण्हुनि खे ॾेखारियूं न त मां इहा शेवा कई। अहिड़ा वचन खयां हा लहणारम खां बि वधीक नालो थी वियो। लाला तुंहिंजी सतराना बणारम केॾो नालो थी लाला। उहो त साईं लहणाराम वचन ॾिनो। जॾहिं साईं लहणाराम साईं लाला राज खे गादी ॾिनी न, त साईं लाला राज भोला भाला हूंदा न ॾाढा, उहा पाण खे ख़बर ई ॾिठासीं। त माण्हू पिया चवनि त साईं हिन खे कीअं गादी ॾिनी, त हिन खे कुझु अकुल काथे, हिन खे किथे थी कुझु ख़बर पए, हिन खे कीअं गादी ॾिनी, की कीअं हेॾी संगत सॼी संभाले सघंदो, एॾा ॿार कीअं खणी सघंदो। त साईं लहणाराम उते वचन कढियो त मुंहिंजी पूॼा 16 थी थिए त लालदास जी 17 पूॼा थींदी। उहो वाकई 17 साईं लहणाराम खां वधीक साईं लाला राज जी थी। उहो त पाण बि ॾिठोसीं। वचन खयनि, वचन जीअं जो उहो में खणी टपो ॾिननि। हिकु हंधि जंगल में वञनि पिया त हनुमान जो मंदरु ठहियल हो, त साईं लहणाराम जी हुन हनुमान जी मूर्तीअ में चांदीअ जूं अखियूं पियल हुयूं हनुमान खे। त चयईंसि लालदास अखियूं कढी अच हनुमान जूं। उहे अखियूं कढी आया। केरु अहिड़ा वचन खणे छा? पितरनि जा ॾंदण जेके मायूं फिटा करे वेंदियूं, उहे चवंदासीं मेड़े अच, त साध संत ईंदा नी, राति जो पिसाए रख, सुबुह जो उन्हनि संतनि खे कराईंदासीं ॾंदण। खूह में टपो चवां थी ॾिननि नी, माईअ जी गागर किरी पई न पई। अहिड़ा हुआ, पर हाणे उन्हनि जी मंज़िल ॾाढी मथे हुई, असां अहिड़ा कम न करे सघंदासीं। हू सभ खां परे हुआ, अललोक हुआ, तॾहिं अहिड़ा कम कया। हे मूर्तीअ मां अखियूं कढी ईंदो छा? पर हुननि खे सभु विल पावर हो, हू सभु करे पिया सघनि। ऐं भर्म त हुननि खे हुआ ई कोन। भर्म त पाण असांजा कढी विया। संसो भरम त चवंदा कयो ई न, आहे बि कोन हक़ीक़त में, पाण ठाहिया आहिनि संसा भरम, पाण ठाहिया आहिनि। ऐं जेको वधीक संसन में भरमनि में पवंदो आहे न, उन्हनि खे विढ़ंदा अथव। ऐं हू त इन्हनि ॻाल्हियुनि खां परे हुआ न। हू ब्रह्म ज्ञानी हुआ। ब्रह्म ज्ञानी सदा निर्लेप, जैसे जल में कमल लेप, ईअं हुआ। असां अहिड़ा त न थी सघंदासीं, पर उन्हनि जा ॿार त थियूं, अहिड़ा त थियूं न। सतपुरुषनि जी बाणी अकाल पुरख जी आज्ञा सम्झी सिर ते रख। सतपुरुषनि जी बाणी अकाल पुरख जी आज्ञा सम्झी, अकाल पुरख माना पाण भॻवान।
उन खां मथे कोई आहे ई कोन। उन्हनि जी आज्ञा सम्झी सिर ते असां रखूं। एॾी वॾी उन्हनि जी आज्ञा, एॾा वचन एॾा वॾा आहिनि, उन खां मथे कुझु कोन्हे। जेके उन्हनि जा वचन खणंदा, तॾहिं साईं लाला राज हेॾो कयो त बि चवंदा मां भक्ति कोन कई आहे, भक्ति मां कोन कई आहे। ओ माता माता भक्ति कई अथव। भई गॾु ईंदा असां वटि गोंडल, गॾु ईंदा हुआ, रहंदा अची, पोइ ईअं चवंदा मां भक्ति कोन कई आहे, माता माता। पोइ माता वेठी माता भक्ति कई अथव। उन्हनि त कई बि ॾाढी माता जन पर हिननि एॾा वचन खयां, उन में ताक़त आहे गुरूअ जे वचननि में। हिकु ई पुटु हुन त बि ॾेई छॾियनि। सभु इन दर ते पछाड़ीअ माता पार्वती त इन ई दर ते आई। आज्ञाकारी सेवक सतगुरनि खे सभिनी खां वधीक प्यारो आहे। आज्ञाकारी सेवक जेको आज्ञा मञींदो त उहो वणंदो न सतगुरनि खे। पाण खे ॿार कीअं जेको पंहिंजो चवणु मञींदो आहे उहो वणंदो आहे। भले 2 पुट हुजनि 4 हुजनि, हिकु जहिड़ा हूंदा आहिनि, माउ खे ॿियाई न हूंदी आहे, पर जेको चवणु मञींदो अथव न उन ते वधीक प्यारु हूंदो आहे। त हे बि ईअं आहे, असां आज्ञा मञींदासीं त असां वधीक प्यारा लॻंदासीं। दुनिया में भली रहो, मगर दुनिया खे पंहिंजे मन में रहण न ॾे। तूं दुनिया में भली रहो, पर दुनिया अंदरि अचण न ॾे। दुनिया जे अंदरि अची वई त पोइ छुटासीं असां। बाक़ी असां दुनिया ईअं छॾे न सघंदासीं, रहणो ई आहे हिते। इन्हनि जे विच में वेही करे ज असांखे पाइणो आहे, पर दुनिया खे असां पंहिंजे अंदरि अचण न ॾियूं। उहा अंदर में शांती, जीअं उन चित्र वांगुरु जेका झिरकी उन डोरी हुई, झिरकी ऐं बचा, ॿाहिरि एॾो तूफ़ान एॾो घमसान लॻो पियो, तॾहिं बि हुनखे अंदरि शांती लॻी पई जो पंहिंजनि बचनि में ख़ाली ध्यानु हुअसि, उन्हनि खे पई खाराए बसि, ॿियो कुझु बि न। त हे बि ईअं आहे, दुनिया खे अंदरि अचणु न ॾींदासीं त असां शांतीअ में वेठा हूंदासीं। पोइ शांती शांती ॿियनि जूं कयल बुरायूं विसारे छॾियो। ॿियनि जूं कयल बुरायूं विसारे छॾियूं। जेको असां सां कुझु ग़लति हले, कुझु बुरो हले, कोई तकलीफ़ ॾिए, असां ईअं सम्झंदा आहियूं हीअ थी दुख ॾिए असांखे, पर हिनखे ताक़त कान्हे जो इहे दुख ॾेई सघे असांखे। असांखे सभु कर्मनि सारूं मिलंदो आहे, तंहिं करे केरु कीअं बि हले न उहो चए विसारे छॾ, विस्मृति। साईं लाला राज चवंदा न विस्मृति कयो, विस्मृतिअ में मज़ो अथव। यादि कंदासीं त पियो उहो घड़ी घड़ी चुभंदो, ख़बर खपतो आहे। हा ख़बर खपतो, तंहिंखां विस्मृति करे छॾियो बसि, यादि ई न कयूं। हर हिक जे दिलि अंदरि प्रभु विराजमान आहिनि, तंहिं करे हर हिक सां सुठो वहिंवार कर। सुठो वहिंवार कर, हर हिक जे दिलि में प्रभु विराजमान आहिनि। सभिनी सां सुठो वहिंवार असांखे करिणो आहे, सभिनी सां मिठो ॻाल्हाइणो आहे, प्यारु ॾियणो आहे सभिनी खे, छोजो सभिनी में उहो रमी रहियो आहे। चितौड़ वारनि चयो आहे, उहो साधू वासवाणीअ वारो साधू वासवाणी ऐं जेपी वासवाणी ॾाढा वॾा संत थी विया आहिनि। उहे हिकु दफ़ो ब्लाइंड स्कूल में विया, अंधनि जो स्कूल, उते सभु सूरदास हुआ। उते विया 20 ॼणा हुआ,
उन स्कूल में 20 ॼणा। त इन्हनि खे ज्ञान गोष्ठ ॾेई जेको बि रूअर या जेको ॿुधाइणो सम्झाए, संत त सत्संग कराईंदा आहिनि न, ॿुधाए ऐं चवनि था त तव्हांखे त दिलि थींदी हूंदी न त हीअ रंगीन दुनिया असां ॾिसूं, ॿाहिरि जी दुनिया असां ॾिसूं, भई माण्हू छा था कनि, ॿाहिरि छा थो वहे वापरे, तव्हांखे त दिलि थींदी हूंदी न। 19 ॼणनि हथ मथे कयो। उन्हनि संतनि चयसि जंहिंखे दिलि थिए उहे हथ मथे कयो। 19 ॼणनि हथ मथे कयो। हिकु ॼणो ईअं ई वेठो। संत उन्हनि खे निहारे ऐं चवनि था त बच्चा, तोखे दिलि नथी थिए त मां हीअ ॿाहिरी दुनिया ॾिसां? उथी करे चएसि थो न बाबा, मूंखे दिलि नथी थिए। चईसि छो? चईसि मूंखे जे ॿाहिरी दुनिया भॻवान खे ॾेखारणी हुजे हा त पोइ मूंखे सूरदास करे ई न हा। हुनखे अखियुनि ॾियण में कहिड़ी देरि हुई, पर हुनखे ॾेखारणी कान्हे दुनिया, इन करे मूंखे अखियूं न ॾिनियूं अथई। त मां हुन जे विपरीत कीअं वञा? हुन जे आज्ञा जो उल्लंघन करे मां ईअं छो चाहियां त मूंखे अगरि अखियूं हुजनि त मां ॾिसां? मां इहो चाहियां ई न नी। भॻवान जी जेका मर्ज़ी, मां उन में ख़ुशि आहियां। जेका भॻवान जी मर्ज़ी उहा मुंहिंजी मर्ज़ी। तो उहो साधू आसवाणी जेको संत वियो, उहो चएसि थो त बच्चा, संत मां आहियां पर तूं मुंहिंजो अॼु खां गुरु। तोखे भॻवान जी आज्ञा एॾी तो सिर ते धारण करे छॾी आहे त जेको भॻवान कयो आहे उहो वाह वाह। तोखे कॾहिं उहा इच्छा ई नथी थिए त अगरि मूंखे अखियूं हुजनि हा त मां ॾिसां हा। तोखे उहा चाह ई कान्हे। माना उहो कहिड़ो थियो? असां ईअं चवंदासीं? असां ॿियनि जा सुख ॾिसी पिया था पाण खे दुखी कयूं। हिनखे हे आहे, मूंखे हे कान्हे, हिनखे हे आहे, मूंखे हे कान्हे। बसि उन में ई सड़ पच लॻी पई आहे। तेरा बाणा मीठा लागे, नाम पदारथ नानक मांगे। उहो जेको करे तो उहो असांखे मिठो लॻणु खपे। जेको करे तो उहो साणो त पएज तो। ॿियो त कोई चाड़ो आहे कान, पंहिंजी त हलंदी कोन कुझु। अगरि हुन कुझु असांखे तकलीफ़ ॾिनी आहे त उहा असांखे सहणी आहे। पोइ रोई सहंदासीं तॾहिं बि सहंदासीं, जे खिली सहंदासीं तॾहिं बि सहंदासीं। त पोइ खिली छो न सहूं? जेको हुन ॾिनो आहे उन ते राज़ी रहणु सिखूं। उहो थियो शेवक। पोइ गुरु अहिड़नि शेवकनि जो त ध्यानु रखंदो, उन्हनि खे छो न सभु थींदो। असांजो केॾो थो ध्यानु रखे, असां त कुझु कोन हुन लाइ कयो आहे, पोइ बि केॾो ध्यानु थो रखे। सॼो ॾींहुं तो असांजी परगोर लहे, सॼो ॾींहुं। हिकु पल बि परे नथो थिए असां। जेॾी महिल सॾु था कयूंसि त बीठो आहे, जेॾी महिल सॾु था कयूंसि त बीठो आहे असांजे। त पोइ त असांखे हुन जो कयल मिठो लॻणु खपे न। जेको उहो करे तो असांजे भले लाइ थो करे। बोलो सतगुरु देव भगवान की जय। पंहिंजे मिठड़े मिठड़े गुरुदेव खे पंहिंजे प्यारे प्यारे लाला राज खे
विचारण खपे समझ चेला दुनिया जा सब जग भलाई तेरे गुरु सां दिलि लगाए दुनिया जा सब जग भलाई तेरे गुरु सां दिलि लगाए मिलियो जई गुरबान गुरु वटा कंहिंखे दिलि कन्या पद करे
गुरुदेव संतो दासी कदर करे गुरुदेव संतो जन्म सुधारण कपे समझ चेला मिठे गुरुदेव से पंहिंजे प्यारे प्यारे धारा सचे कॾहिं न विचारण कपे समझ चेला पंहिंजे प्यारे गुरुअ जी मूरत खे पंहिंजे प्यारे गुरुअ जी मूरत खे मन मंझि विहारण खपे समझ चेला समझ चेला। तोखे पाए सब कुछ पातो मन मुंडो सा लगायो गुर ओला लारा पातो मन मुंडो सा लगायो
ॿुधायो से नारायण दास कृष्ण गायो से एनिवर्सरी है वो ना हुनखे लोली ॾियनि था ॿार वरी वेहंदो कोन लोली गई लाल तोखे वीर बणाया डोली गई लाल तोखे वीर बणाया तोखे अमीर बणाया वीर बणाया तोखे अमीर बणाया नौकर बणाया डोली गई लाल तोखे वीर बणाया डोली गई लाल तोखे वीर बणाया राजा हरिश्चंद्र जय रोजानी रामचंद्र भंग कंदे राजधानी राजा हरिश्चंद्र जय रोजानी रामचंद्र भंग कंदे राजधानी कबीर जड़ो तोखे शेर बणाया कबीर जड़ो तोखे शेर बणाया शेर बणाया डोली गई लाल तोखे वीर बणाया डोली गई लाल तोखे वीर बणाया वॾो करियो आॾो ॿुढो थींदो संतनि जी शेवा कंदो सेवा कंदो राजकोट जो ॾोहिटो आहे बिलासपुर जो पोटो आहे मुंहिंजे बचड़नि ते करे आसीस गुरु तोखे घर में घुराईंदसि बाबा तूं करे बख़्शीश गुरु तोखे घर में घुराईंदसि तुंहिंजाई बचड़ा तुंहिंजाई आहिनि मां बि आहियां तुंहिंजी विघ्न पवे न कोई सतगुर तोखे पंहिंजी प्रसाद विराईंदसि ओ गुरु तोखे घर में घुराईंदसि जे बचड़नि ते करे आसीस गुरु तोखे श्याम बलराम ॿई अंगण आया श्याम बलराम ॿई अंगण आया आनंद अंदर में तॾहिं पियरा आनंद अंदर में तॾहिं पियरा मुंहिंजे घर में घुमण आया नंढीअ जे घर में घुमण आया चॉकलेट खणूं था ऊंचे संगासन